अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 4 फेबररी। अॼु मासी असांजी ॾाढी देरि सां आई, छो त उन घर में कोई मसइलो थी वियो त तक़रीबन 11:15 बजे आई। उनखां पहिरीं मां खीर काढ़े रखियमि, हिकिड़ो फ्रेश अॼु जो ऐं हिकिड़ो जेको 2 ॾींहंनि जो बचियलु हो, त उनजी मलाई कढी ऐं उनखे मिक्स करे पोइ मां काढ़े छॾींदी आहियां। थांव हाणे धोई वई हुआ, बिल्कुलु हाणे ई वई आहे, त ॾिसो त अञा थांवनि में पाणी बि आहे। जेसि ताईं इहे ड्राई थींदा त पोइ मां अंदरि कंदमि। ऐं सुबुह खां वठी मां छा कंदी रही आहियां, पहिरीं त उन इंतज़ारु पई कयां, सोचियमि त उथां ऐं थांव धोआं पहिरियों, छो त सफ़ाई हिकु ॾींहुं न थिए त को फ़र्क़ु न पवंदो आहे। त हिते हिन ते कमु पई कयां अञा ताईं तव्हांखे ॾेखारे नथी। शायदि जॾहिं इहे कंप्लीट थी वञे तव्हांखे एॾो ख़ासि न लॻे, पर मूंखे इहो ॾाढो ख़ासि थो लॻे, इन करे मां फ़िलहालु तव्हां सां शेयर नथी कयां। इनशाला पोइ इहो तव्हां सां शेयर थींदो। सो हाणे वेंदमि ॿाहिरि ऐं कूंडियुनि खे पाणी ॾियणु वेंदमि। त कल्ह बि जेको हुयो सिर्फ़ु मां ईअं 1-2 खे ॾिनो जिन जी ज़रूरत हुई, अॼु सभिनी खे ॾियां थी। सो हाणे ॾींदमि प्लांट्स खे पाणी। मिड़ई हिननि जो थोरो हाल अहिवाल लही वञा, हिननि सभिनीनि खे धोइण जी ॾाढी ज़रूरत आहे। शेल्फ बि मेरो थी वियो आहे, पर आस्ते आस्ते। हे हिते हयो आहे, हिन जो हिकिड़ो नओं पन बि निकिरे पियो ही वारो, त ॾिसां अलाह करे त इहो लॻी वेंदो इनशाला। मुंहिंजो बेलचो कल्ह खां हिते पियो आहे, हिन खे रखूं था हिन जी प्रॉपर जाइ ते। ऐं हिन सॼे शेल्फ खे, रेक खे शदीद ज़रूरत आहे सफ़ाई जी, पर ॾिसां थी। हीउ मूं तव्हांजे साम्हूं हयो हिकिड़ो, हाणे अॼु मां हीउ ॿियो थी कटियां, ॾिसो ठीकु आहे। हाणे इहो मां विझंदमि हिन में पाणी में, हिन जा इहे पन कढां थी जेके मेरा ऐं सुकल पन आहिनि, इहे कढां थी। ऐं हिन में तव्हांखे नज़र ईंदो ही नंढियूं नंढियूं रूट्स, दाणनि जी शिकिल में तव्हां कुझु ॾिसो था, दाणा दाणा नंढड़ा नंढड़ा उभरियल, त इहे हिन जूं आहिनि रूट्स। ऐं हिन खे वधाइण, हिन खे प्रोपगेट करणु ॾाढो आसानु हूंदो आहे स्पाइडर प्लांट खे न। सो मां हिन जा ॻरियल ऐं सुकल पन पहिरियों कढां थी, उनखां पोइ हिन खे उते ई पाणी में विझंदमि जिते मां सभिनी खे विझंदी आहियां। हीउ ॾिसो, हीउ ग्लास में मुंहिंजो मनी प्लांट लॻल आहे असल में। हिन में पाणी बि विझंदमि हाणे, हीउ ॾिसो ठीकु आहे। सो हिनखे हिन में विझां थी ऐं वापसि हिन में हाणे पाणी विझंदमि, वरी इहे रूट्स कढंदो ऐं हिनखे वरी कंहिं न कंहिं मां कूंडी में हणी छॾींदमि, त हिकिड़ो नओं प्लांट मुंहिंजो तयारु थी वेंदो। सो हाणे तव्हां सां मिलां थी, पोइ हिननि सभिनी खे पाणी ॾेई वठां। पाणी ॾेई वरितो प्लांट्स खे। ऐं हिकिड़ी ॿी शइ मां तव्हां सां शेयर कयां, त हे कल्ह जेको बचियल प्लांट जो पार्ट हुयो, मां हुन कूंडीअ में हयो हो ॿिए प्लांट सां गॾु। पोइ वरी मूंखे अॼु यादि आयो त हीअ ख़ाली पई आहे कूंडी, त फ़िलहालु मां हिन ते जेको आहे हिन में हणी छॾियो आहे। त जीअं ई हिन में इहे वॾो थींदो, पोइ मां हितां ही कुंड वारो शेल्फ हटाए छॾींदमि। ऐं ॿियो मां तव्हांखे ॾेखारियां, मुंहिंजी ॾेॾरनि जी हिकिड़ी प्यारी कलेक्शन आहे ॾाढी। हिकिड़ो इहो वेठो आहे ॾेॾर ऐं आउल, इहे मूंखे ॾाढा वणंदा आहिनि ऐं मां जमा कंदी आहियां। ऐं हिकिड़ो हे ॾेॾर ऐं हिकिड़ा ही हेठि वेठा अथव 2-3, ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ हिते बि आहिनि ॿिया, हीउ हिकिड़ो पोयां वेठो आहे, ॿियो सफ़ा टाइनी, ॾिसो सफ़ा नंढिड़ो। ही मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, बेनता वणंदा आहिनि, ऐं हद खां वधीक मां हिननि खे शौक़ सां जमा बि कंदी आहियां। ऐं हीउ ॾेढरनि जो अबो जेको मां हेठि लाहे रखियो, हुनखे मां अॼु हुन वॾे पथर ते चाढ़े विहारियो आहे। ॿियो तव्हां सां इहो शेयर कयां, हीउ प्लांट निम कोन्हे, मूंखे इलाही सारनि चयो त शायदि हीअ निम आहे। हीअ निम बिल्कुलु न आहे, निम मूं वटि लॻल आहे, उहा ॾेखारियां थी। ऐं माशाल्लाह हीअ ट्यूसडे ते हयो, अॼु थर्सडे आहे, 2 ॾींहंनि ताईं अञा त हीउ बिल्कुलु फ्रेश ऐं साफ़ु सुथिरो पियो आहे। हिन जी जाइ चेंज थी आहे, त हिन कुझु घणो रिएक्ट न कयो आहे फ़िलहालु। ऐं मां पहिरियों बि चयो त जॾहिं प्लांट्स जी असां कटिंग कंदा आहियूं या असां उन्हनि जी जाइ मटाईंदा आहियूं, त सदमे में हूंदा आहिनि, उहो शौक़ में हूंदा आहिनि, ठीकु आहे। सो हीअ फ़िलहालु त हले पियो। ऐं भितियूं मुंहिंजी जेके सत्यानाश थियल आहे, कंहिं मूंखे कमेंट करे चयो त हिननि खे पेंट करायो। हे पेंट जॾहिं मां हिननि खे करायो हो, 6 महीने खां पोइ ईअं ई थी वियूं। हाणे इहो ईअं ई थींदो रहंदो, त फ़िलहालु मुंहिंजो मूड न आहे पेंट कराइण जो। ऐं उनखां सवाइ स्पाइडर प्लांट जीअं मां हाणे हयो, हिकिड़ी कटिंग पाणी में विधमि, हीअ सभु ईअं ई वधियलु अथव, हिते लॻल आहे, हीअ हिते हेठि लॻल आहे, ठीकु आहे। हिकिड़ो हीअ मथे नंढी कुंडीअ में लॻल आहे, हीअ मूं ज़मीन में हे बचियल पाइप हुया जेके हिन घर जी रेनोवेशन मां बचिया, उहे हणी उन्हनि ते मां कूंडियूं रखियूं आहिनि।
हे बि सेम ईअं स्टैंड ठाहियो अथमि हाइट ॾियण लाइ। इहो बि ईअं कटिंग लॻियल आहे। हे बि स्पाइडर प्लांट जा जेके ॿचा आहिनि इहे ईअं ई वधियल आहिनि सभु। ऐं जीअं त बहार में ई शुरू थी वेंदी आहे, सॉरी फेबरवरी में बहार जी मुंद शुरू थी वेंदी आहे, त हे इलाही वधंदा आहिनि। हिनखे तव्हां ॾिसो, ही बेबी ॾिसो, हिन में ऑलरेडी एॾियूं पाड़ूं निकिरी आयूं आहिनि। त हिनखे जेकॾहिं मां हितां कटे पाणी में विझंदमि ऐं पोइ जेका रूट आहे फ्रेश थी वेंदी, त उनखां पोइ मां हिनखे विझी सघां थी ॿिए प्लांट में, ॿी कुंडीअ में। सो ही ॾिसो, ही 2-3 प्लांट आहिनि पाण। हिकु प्लांट हीअ आहे, ही हिकिड़ो प्लांट, ही ॿियो प्लांट, ही 3 प्लांट, ही 4थो प्लांट, ही नंढिड़ो टाइनी प्लांट हिकिड़ो विच में। माशाल्लाह हे एॾो वधंदा आहिनि। ऐं हाणे जीअं बहार जी मुंद शुरू थियण वारी आहे, तव्हां हिते बि ॾिसो, ही फर्न में बि नवां नवां नंढिड़ा फ्रेश पन था निकिरनि। त अलाह कंदो हे बि मुंहिंजा वधी वेंदा। इन्हनि जो रिज़ल्ट बि मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो हाणे हलूं था अंदरि। हे ॿ मुंहिंजा ॾाढा पसंदीदा, सभु मुंहिंजा पसंदीदा आहिनि। ऐं हिन में माशाल्लाह ॾिसो, हर दफ़े मां तव्हांखे ॾेखारींदी आहियां, मुंहिंजे लाइ अजीब ख़ुशीअ जा लम्हा हूंदा आहिनि जॾहिं मां ॾिसंदी आहियां नवां नवां ही अंदरि ताईं। ॾिसो हिकिड़ो टाइनी इन जो वधे पियो, ही नओं आहे, ही नओं आहे, ही आहे, माना सॼे में इलाही सारा आहिनि। बसि जॾहिं मुंहिंजो इहे ई हॉबीज़ आहिनि, इहे ई मुंहिंजा इंट्रस्ट आहिनि, इहे ई शौक़ु आहिनि मुंहिंजा, मां तव्हां सां उहे शेयर कंदी आहियां। बाक़ी हिन प्लांट खे सोचां थी त बार बार कटियो आहे। ईअं ई हीअ झंगली हिकिड़ी टाइप जी डेकोरेशन जो प्लांट आहे, जीअं हिन में सुठो थो वधे। हे साॻियो ई प्लांट आहे, इहे साॻियूं शाखूं, पोइ मथे अलाए छो रेड थी वियो आहे, ग्रीन आहे, कुझु ख़बर नथी पए। सो बहरहाल, ऐं हा, हीअ जेके मां कैक्टस आहियां, हा हीअ त बची विया आहिनि, सड़नि कोन था, पर हिकिड़ो ॾाढो थो वधे माशाल्लाह, उहो तव्हांखे ॾेखारियां। हीअ ॾिसो, हे मुंहिंजी भेण खणी आई पंहिंजे घरां मुंहिंजे लाइ। त हीअ अचे, जेके लाइट ग्रीन पार्ट्स तव्हां ॾिसो था, इहे सभु हिते वधिया आहिनि। सो माशाल्लाह इहो वधे थो। ॾिसूं था हाणे ॿिया बि वधनि था या नथा वधनि। बाक़ी हे जेके ॿिया आहिनि इहे बची विया आहिनि, सड़नि कोन था, सिर्फ़ु हिकिड़ो ई सड़ी वियो। आउल हिते बि पिया आहिनि मुंहिंजा। ऐं शुक्र अलाह जो, इहे मुंहिंजा प्लांट्स जेके आहिनि हिन भित जी बदसूरतीअ खे कंहिं हद ताईं जेके आहिनि ढकनि था। भितियूं ॾाढियूं ख़राबु थी वियूं आहिनि ऐं मां कुझु नथी करे सघां। सो ॾिसंदासीं, लाज़मी पेंट त कराइणो आहे कॾहिं न कॾहिं, पर फ़िलहालु न, फ़िलहालु पुॼे कोन थो मूंखां। एॾी मूंखे ई हिमत करणी पवंदी, छो त तारीख़ त पंहिंजी जॉब ते, उनखां पोइ इहो मुंहिंजे लाइ मुशक़त हूंदी, त मां फ़िलहालु नथी खणां इहा मुशक़त। कुंडियुनि खे पाणी ॾिनमि, 2-3 मिंट रेस्ट कयमि। भाॼी वारो आयो, उनखां टमाटर वरिता, अदरक, धाणा जेको ख़तमु थियल हो, ऐं हे वाङण वरिता। त हाणे मंझंदि जो मां पचायां थी वाङण। ऐं हिननि वाङणनि जी मुंहिंजी वीडियो ठहियल न आहे, त अॼु मां हिननि जी वीडियो बि ठाहियां थी। सो उनखां पोइ हीअ थाम वग़ैरह अंदरि कंदमि। पहिरीं वाङणनि खे दम ॾींदमि, उनखे टाइम लॻंदो। उनखां पोइ बाक़ी सॼो हितां किचन वाइंड अप कंदमि, मानी पचाईंदमि ऐं सुराण जो इंतज़ारु कंदमि। ॿ थिया आहिनि ऐं हे वाङण मुंहिंजा तरिजी विया, हिननि जी वीडियो बि ठही वई आहे। हाणे वेंदमि मां नमाज़ पढ़णु, उनखां पोइ अची मानी पचाईंदमि। मां सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं 3 पहिरीं जी नमाज़ खां पोइ सांझे ताईं कंटिन्यू मां सिलाई पई कयां। सो उहो ई सूट आहे जेको अञा ताईं हले थो। हाणे जेसि ताईं हिनखे पूरो न कंदमि तेसि ताईं ॿियो कुझु कपिड़ो न सिबंदमि। हालांकि पोयां ॾिसो था एॾो सारो ढिग पियो आहे, जंहिंमें हादिया ऐं राजीअ जा इलाही आहिनि। ऐं मुंहिंजो हे वारो सूट, अञा ताईं मां सूट कटिंग न कयो आहे, सूट जो सिर्फ़ु डिज़ाइन कटिंग कयो आहे ऐं रओ बि न वठी आई आहियां, छो त जॾहिं जेसि ताईं सलवार कमीज़ न सिबंदमि तेसि ताईं मां रओ न वठी ईंदमि। सो सलवार कमीज़ जंहिं ॾींहुं कंप्लीट थी वेंदी त वञी रओ बि वठी ईंदमि ऐं पोइ रए ते बि उहो डिज़ाइन ठाहिणो आहे। सिंपल हिकिड़ो आम कॉटन जो सूट आहे, पर कपिड़ो हुनजो ॾाढो सुठो आहे। ऐं ॿियो त मुंहिंजी भेण मूंखे गिफ्ट ॾिनो आहे, इन करे मूंखे ॾाढो सुठो करे पाइणो आहे। ठीकु आहे, सो इहो हाल अहिवाल आहे। ऐं राजी मानी अञा डिसाइड न कई आहे, कुझु बि वञी पचायां थी हाणे हितां उथी करे। ऐं मूंखे कॾहिं बि खाधो पचाइणु मुसीबत न लॻंदो आहे, छो त दाल चांवर अटो भाॼियूं इहे घर में हूंदा आहिनि। ठीकु आहे, त इन्हनि मां कुझु बि पचाए वठिबो आहे, त उन में परेशान थियण जी या टेंशन खणण जी या मुसीबत खणण जी का ॻाल्हि ई न आहे। मूंखे कॾहिं बि कुकिंग जो कमु मुश्किल न लॻी आहे। सो इहो मसइलो हाणे ई हल थी वेंदो थोरी देरि में। ऐं मूं चयो तव्हां सां थोरी कचहरी कयां, हिन व्लॉग खे बि वाइंड अप कयां, थोरो घणो जेको सन्हो थुल्हो सॼे ॾींहं में कयमि उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। ज़ाहिर घणो टाइम मुंहिंजो रेस्ट में थो गुज़रे, त इन करे मां कुझु घणो मुशक़त वारो कमु नथी कयां। कल्ह खां थोरो 3 ॾींहं खां थोरो प्लांट्स खे टाइम ॾियणु शुरू कयो अथमि। ज़ाहिर आहे हुननि जो साह वारा आहिनि, पालिया आहिनि, त हुननि जो हक़ आहे। सो इहो हाल अहिवाल थियो। ऐं
कुझु चङी ॻाल्हि में मां इहा ई ॻाल्हि कंदमि त टाइम वेस्ट न कयो। यकीन कयो त वक़्तु ॾाढो मुख़्तसिर आहे ज़िंदगी, ऐं गुज़री वेंदो त इहो टाइम ॿीहर सां ई न मिलंदो। इन करे ज़िंदगीअ खे सजायो कयो। मां त हिकिड़ो मजबूरी जी सूरत में हिकिड़ी बीमारी चवां या जेको बि मूं ते मुश्किल टाइम आयो, मां इलाही देरि लेटी लेटी पई गुज़ारियां, त इहो टाइम गुज़ारियो, न त मां टाइम ज़ाया न कंदी आहियां। सो जेकॾहिं मूंखे कुझु कमेंट्स जा जवाब ॾियणा हूंदा आहिनि, का सनी थुली एडिटिंग करणी हूंदी आहे जेका फ़ोन में करे सघिजे, त मां जंहिं महिल रेस्ट कंदी आहियां पोइ उन महिल मां उन में लॻी पई हूंदी आहियां। त शयूं जेके आहिनि, वीडियोस शेयर करणु, टैग्स हणणु, माण्हुनि खे टैग करणु, अहिड़े क़िस्म जो कमु, पोइ लेटे लेटे मुंहिंजो रेस्ट बि हूंदो आहे ऐं मुंहिंजो उहो कुझु कमु बि थी वेंदो आहे। त मां कमु कढंदी आहियां हमेशह। पंहिंजे आराम जे टाइम ते बि कंहिं ज़माने में रीडिंग घणी हूंदी, हाणे यूट्यूब चैनल ठाहिण खां पोइ रीडिंग जेका आहे मुंहिंजी थोरी छा बल्कि ॾाढी डिस्टर्ब थी वई आहे, पढ़ण जो मौक़ो घटि घटि थो मिले। ऐं सो वक़्त जो क़दुरु कयो, वक़्तु ॾाढो क़ीमती आहे। हिकु दफ़ो ज़िंदगी गुज़री वई त मोटी न ईंदी। अगरि तव्हां 20 सालनि जा हो, 30 सालनि जा हो, त तव्हां फ्यूचर में ॾिसो था त अञा ज़िंदगी इलाही पई आहे। ख़बर त असांखे न आहे कंहिं बि पल जी, पर उमेदु हूंदी आहे हिकिड़ी त अञा मुंहिंजी हेतिरी हयाती आहे। पर जॾहिं तव्हां मुंहिंजी उमिरि ते ईंदा आहियो, पोइ अॻियां हाणे कुझु न आहे, ऐं पोयां मोटी ॾिसो त इहे उमिरि जा एॾा साल ईअं गुज़री विया। अञा कल्ह जी त ॻाल्हि आहे, मां पंहिंजे अङण में रांदि पई खेॾां मिटीअ सां, या मां प्राइमरी स्कूल में पढ़ण पई वञा, या मां 2 चोटियूं करे घुमंदी हुअमि पोनियूं ठाहे, त मूंखे ईअं लॻंदो आहे कल्ह जी ॻाल्हि आहे। सो जॾहिं फ्यूचर जो सोचूं था त लॻे थो अञा इलाही टाइम पियो आहे, पर जॾहिं पास्ट ते नज़र विझो त ईअं लॻो त इहे एॾा साल ॼण अलाए कीअं, एॾा ॾहाका, एॾा डिकेड्स ॼण ईअं गुज़री विया ॾींहंनि में, महीननि में। सो ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, टाइम ॾाढी तेज़ी सां थो गुज़रे। सो वक़्त खे विञायो न, कुझु न कुझु सजायो कंदा रहो, पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ, कंहिंजे न कंहिंजे लाइ कुझु बहितर, कुझु सुठो थींदो रहे। सो इंशाअल्लाह अलाह चाहियो त वरी असां सुभाणे, दुआ कयो त सुभाणे लाइव सेशन करण जे क़ाबिल हुजां, एतिरी हिमत, एतिरी एनर्जी हुजे त 1-1.5 कलाक तव्हां सां वेही ॻाल्हायां। ऐं इहो बि तव्हांखे चवणु चाहींदमि हिन महिल त सुभाणे जे लाइ कोई टॉपिक अगरि तव्हांजे ज़हन में हुजे, न त मां त को न को टॉपिक खणी ईंदमि, पर जेकॾहिं तव्हां मां कोई टॉपिक ॾियणु चाहे फ्राइडे लाइव सेशन जे लाइ, त तव्हां कमेंट करे सघो था, ठीकु आहे। सो बसि इहे ई कुझु मूंखे चवणो हो तव्हांखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, प्यार, अलाह तव्हांखे सलामत रखे, आबाद रखे, ज़िंदगी रही। त इंशाअल्लाह सुभाणे ज़रूरु मिलंदासीं। इहो बि ख़्यालु आयो मुंहिंजे दिलि में त लाइव जेको सेशन हाणे छॾियां ऐं फ्राइडे बि व्लॉग ठाहियां। सो उहो बि मां तव्हां ते थी छॾियां, तव्हां छा था चयो, त लाइव हुजणु खपे। इहो इलाही पहिरियों बि जॾहिं मां व्लॉग ठाहिणु शुरू कया, मां तॾहिं बि इहो तव्हांखां पुछियो हुअमि, त उन महिल सभिनी चयो त न लाइव जेको आहे हुजणु खपे। पोइ आस्ते आस्ते करे वरी मूं फ्राइडे जो व्लॉग ठाहिणु छॾे ॾिनो, छो त इहे 2 कम इलाही पोइ टाइम थो लॻे, ऐं मुंहिंजो घरु ऐं मुंहिंजी पंहिंजी पर्सनल जेको टाइम आहे उहो डिस्टर्ब थो थिए इलाही, ठीकु आहे। सो हिकु त सुभाणे जो टॉपिक अगरि ॾियणु चाहियो, अगरि सजेशन हुजे, का सलाह हुजे, कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हायूं, ऐं हिन महिल सिचुएशन में छा आहे, कहिड़ी शइ आहे जेका असांखे ज़रूरत आहे उन ते ॻाल्हाइण जी तकड़ में, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो त छा फ्राइडे जो सेशन लाइव जेको आहे ख़तमु कजे, ऐं वापसि जेको आहे फ्राइडे जो व्लॉग्स ठाहिणु शुरू कयां। इहे 2 शयूं मां तव्हां ते थी छॾियां, हिननि जो जवाबु ज़रूरु ॾिजो। ऐं अॼु बि तव्हां सां पंहिंजे प्लांट्स जी मुलाक़ात करायमि। मुंहिंजा मोस्ट इम्पॉर्टेंट घर जा इहे बि भाती आहिनि, साह वारा आहिनि, खाइनि था, पीअनि था, साह खणनि था, मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधनि था, मुंहिंजो रवैयो महसूसु कनि था, ठीकु आहे। सो इहे बि ज़रूरी हुया। सो इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे लाइव सेशन में तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह भाई।